नाज़रीन, शाहपुर चाकर में प्राइमरी स्कूल की इमारत ज़बून हाल बणिजी वई आहे, जंहिंजे करे मुस्तक़बिल जा मेमार वणनि हेठां तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था आशिक़ हुसैन झूलण जी हीअ रिपोर्ट। हर ऑफिसर के दरख़्वास्त ॾेई चुको आहियां ऐं 2011 वारे बारिशुनि में असांजो स्कूल ज़बून हालत में हो। हींअर जेके बारिशूं पयूं उन में असांजे स्कूल जा चापड़ किरी पिया ऐं काफ़ी शागिर्द असांजा ज़ख़्मी थी पिया। इन हालत में असांजा शागिर्द ॿाहिरि पढ़ाइयूं सभु कनि पिया। को बि ऑफिसर हिन वक़्त ताईं असां वटि हली न आयो आहे, न ई को अहिड़ो क़दम खयो अथसि। असांजे स्कूल जी नाज़ुक हालत आहे। स्कूल जी छित किरी पई आहे, ॿार ज़ख़्मी थी विया आहिनि। न एसिताईं MP आयो आहे, न MN आयो आहे, न तर जो ऑफिसर आयो आहे, न चेयरमैन आयो आहे। असां दरख़्वास्तूं ॾेई छिता थी पियूं। फर्नीचर न आहे, उस्ताद घटि आहिनि, हिकिड़ो उस्ताद आहे ऐं शागिर्दनि घणा आहिनि। उन्हनि खे पढ़ाई जेका सुठे नमूने सां नथी थिए। लाइट जो मसइलो आहे, बिल्डिंग जो मसइलो आहे, काफ़ी शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। असांजो स्कूल तक़रीबन 25 साल अॻु में ठहियो, जंहिंजी जेका बिल्डिंग आहे असां डैमेज हुई। काफ़ी असां दरख़्वास्तूं ॾिनियूं, काफ़ी असां ऑफिसरनि खे चयो। हीअ 8 डिपार्टमेंट आहिनि, तव्हां हिन खे ॾिसी सघो था। 8 डिपार्टमेंटनि खे असां दरख़्वास्तूं लिखियूं आहिनि। का बि मोट असां वटि हिन टाइम ताईं न आई।